नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक़्तु असीं तव्हांखे कराची खां ख़बर ॾींदा हलूं त क़ौम जे लाइ हिकु सुठी ख़बर साम्हूं आई है त सिंध ऐं बलूचिस्तान में गैस ऐं तेल जा नवां ज़ख़ीरा हथ आया आहिनि, जंहिंखां पोइ गैस जो बहरान में घटिताई अचण जी उमेद है। पाकिस्तान पेट्रोलियम लिमिटेड (PPL) मूजिबि तेल ऐं गैस जा ज़ख़ीरा ॻोल्हण वारी मुहिम में लाॻापियल इदारनि खे ॿ वॾियूं कामयाबियूं मिलियूं आहिनि, जंहिं सबबि मुल्क में कुदरती गैस जी घटिताई खे क़ाबू करण में मदद मिली वई। हिन कामयाबियुनि जे बारे में PPL जे इंतज़ामिया तरफ़ां पाकिस्तान स्टॉक एक्सचेंज खे मोकिलियल ख़त में आगाही ॾिनी वई है त ख़त में ॿुधायो वियो त सिंध ऐं बलूचिस्तान में 152 बैरल ख़ाम तेल ऐं गॾियल तौरु 39.3 मिलियन क्यूबिक फुट कुदरती गैस जा नवां ज़ख़ीरा हथ कया विया आहिनि। PPL इंतज़ामिया पंहिंजे ख़त में ॿुधायो है त सिंध जे इलाइक़े खैरपुर लतीफ़ ब्लॉक जे बटोड़ वन खूह में 2.86 करोड़ क्यूबिक फुट गैस जा ज़ख़ीरा हथ आया आहिनि। इहे ज़ख़ीरा PPL ऐं ॿिनि कंपनियुनि लतीफ़ एक्सप्लोरेशन कंपनी ANI पाकिस्तान लिमिटेड ऐं यूनाइटेड एनर्जी पाकिस्तान जे गॾियल तावन सां हथ कया विया आहिनि। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील जे लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट awami news hd.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।